खैरपुर जे इलाइक़े अकरी चौदगी में बासरन ऐं अकरी पुलिस जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ खियारी वासियुनि जी प्रेस क्लब अकरी चौदगी अॻियां बुख हड़ताली कैंप चौथे ॾींहुं बि मुसलसल जारी आहे। मुज़ाहिरीन गुल ख़ातूं, अरबेली, कुबरा, इरफाना, चाकिर ख़ान, सजाद, साबिर, इलियास चाकराणी पारां बासरन ऐं अकरी पुलिस जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ सरापा एहतिजाज बणियल आहिनि। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त घर साड़ण, औरतुनि ते तशदुद ऐं ज़मीन ते कब्ज़े में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे जवाबदार गिरफ़्तार करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। 4 ॾींहंनि खां जारी रहंदड़ बुख हड़ताली कैंप ते अकरी पुलिस तोड़े एसएसपी खैरपुर ध्यानु न धरियो। मर्द, औरतूं ऐं ॿार सख़्त गर्मीअ बावजूदि मुतालबनि जी मन्नत लाइ पट ते राति ॾींहं गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त बासर अकरी पुलिस जे मदद सां जीअण जंजाल करे छॾियो आहे। ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे। जेसीं ताईं घर साड़ींदड़ औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद कंदड़ जवाबदारनि ते केस दाख़िल न थींदो ऐं जवाबदार गिरफ़्तार न थींदा, तेसीं ताईं बुख हड़ताली एहतिजाजी कैंप जारी रखी वेंदी। इंसाफ़ न मिलियो त प्रेस क्लब अॻियां पाण खे बाहि ॾेई साड़ींदासीं, जंहिंजी ज़िमेवारी बासरनि ऐं पुलिस ते हूंदी।